दादूअ में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे ख़ासि हिदायतनि ते मुनक़िद करायल खुलियल कचहरी बदनज़मीअ जे वर चढ़ी वई। शहरियुनि जो सूबाई वज़ीर सक़ाफ़त सयाहत सैयद सरदार अली शाह इंसानी हक़नि लाइ माविन ख़ुसूसी वीर जी कोली अॻियां एहतिजाज कंदे सख़्त नारेबाज़ी कई। नौजवान पंहिंजा ज़रूरी कागज़ फाड़े छॾिया। माज़ूर पारां पाण मथां पेट्रोल हारे बाहि ॾियण जी कोशिश कई वई। ख़बर मूजिबि दादूअ जे ज़िले काउंसिल पार्क में मुनक़िद कयल खुलियल कचहरी में आयल शहरियुनि पारां मसला हल न थियण करे एहतिजाज करण ते मजबूर थी विया। उन मौके ते सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह खुली कचहरी खे खिताब कंदे चयो त दादूअ जे माण्हुनि खे सब्र सां कमु वठणु घुर्जे। मुंहिंजो हिते अचणु अवाम जा जाइज़ मसला हल करणु आहे। उन लाइ सभिनी सरकारी खातनि जे कामोरनि खे पिणु खुलियल कचहरीअ में शिरकत करण लाइ पाबंद कयो वियो आहे। अवाम जा जाइज़ मसला मेरिट जे बुनियाद ते हल कया वेंदा। इन वधीक चयो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो ख्वाब हो त अवाम के मुश्किलातनि मां ॿाहिरि कढणु हो। उन लाइ सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे ख़ासि हिदायतनि ते सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में खुलियल कचहरियुनि जो बुनियाद विझी अवाम जा मसला हल करणु आहे। जॾहिं त खुली कचहरीअ में कोटा तहत नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ हिकु माज़ूर साहिब बबर पाण मथां पेट्रोल हारे साहण जी कोशिश कई, जंहिंखे कचहरी में मौजूद शहरियुनि बचाए वरितो। जॾहिं त हिकु शहरी पिणु नौकरी न मिलण ते पंहिंजा ज़रूरी कागज़ फाड़े छॾिया। शहरियुनि जो चवणु हो त 2 महीना अॻु वॾे वज़ीर पारां खुलियल कचहरी में आयल संदसि इंसानी हक़नि जे माविन ख़ुसूसी वीर जी कोहलीअ खे शिकायतूं कयूं पर उन्हनि ते अमल नाहे थी सघियो। इन लाइ अहिड़ा क़दम खणण ते मजबूर आहियूं। खुलियल कचहरीअ में PPMN रफ़ीक अहमद जमाली MPA पीर मुजीबुल हक़, जॾहिं त खुलियल कचहरीअ में दादूअ जे चूंडियल नुमाइंदनि ऐं कामोरनि पारां अवाम जा जाइज़ मसला हल न थियण करे शहरियुनि पारां एहतिजाजनि तौरु डिप्टी कमिश्नर दादू राजा शाहज़मान खोड़ो खे हटाइण जा पिणु नारा हंया विया। अज़ीज़ुल्लाह खां स्केली टोंग न्यूज़ दादू। ज़मीन मुंहिंजी इहो मुंहिंजो गगन आहे, इहा ई बेस्ट